हजरत रोज़े धनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जी जमायत जो अकीदो उहो आ जेको रोज़े धनी बुधायो। वो केड़ो आ त रसूलुल्लाह अज भी मज़ार में जिंदा जंजो यो अकीदो आ हथ मथे करे माशाअल्लाह। ऐं ॿियो वरी तव्हांखे ॿुधायां ॿिया वरी मुल्ला हिकिड़ा आहिनि उन्हनि मआज़ल्लाह किताबनि में लिखियो आहे पहिरीं तौबह चओ अञा वरी चओ तौबह अस्तग़फिरुल्लाह तौबह अस्तग़फिरुल्लाह रब्बी तौबह। उन्हनि मुल्लनि लिखियो आहे किताब में त मआज़ल्लाह नबी करीम मरी मिटी थी वियो। तौबह चओ। हाणे ॿुधायो जेकॾहिं रसूलुल्लाह जी ज़ात जे लाइ खुदा जो कसम आ मुस्तफ़ा करीम त नबियन जो इमाम आ पर सभिनी नबियन जे लाइ बि हबीब करीम फरमायो इन्नल्लाह हर्रम अलल अर्दि अन ताकुल अजसादल अंबिया। महबूब करीम फरमायो रब करीम जमीन ते नबियन जे जिस्मन के खाइण हराम करे छडियो आ। जोर सां चओ सुभान अल्लाह। कई भी नबी सगोरे जे जिस्म के जमीन कान खाईंदी। फनबियुल्लाहि हय्युन युरज़क़। महबूब करीम फरमायो त अल्लाह जो नबी को भी हुजे वो जिंदा हूंदो आ मज़ार में उनखे रिज़्क भी दिनो वेंदो आ। चओ सुभान अल्लाह। हाणे ॿुधाए हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभिनी नबियन जे लाइ फरमाए त उहे मज़ारन में जिंदा आहिनि। सुभान अल्लाह। वॾे आवाज़ सां चवंदा हलो। जॾहिं महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेराज वारी रात तेज रफ्तार बुर्राक ते सवार थी करे उतां ही गुज़रियो आहे। महबूब करीम फरमायो रअयतु मूसा फी क़ब्रिही व हुवा हय्युन क़ाइमुन युसल्ली फी क़ब्रिही औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हबीब करीम फरमायो इन ये तेज रफ्तार बुर्राक ते सवार थी दे जॾहिं मां मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जी मज़ार वटां गुज़रियो आहियां। हेॾे तवज्जो कजा मुस्लमान भाउ। हबीब करीम मेराज वारी रात जॾहिं बुर्राक ते सवार थी करे वञनि पिया पाण फरमायाऊं मररतु बिक़ब्रि मूसा। मां मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जी मज़ार वटां गुज़रियो आहियां। मूसा सोहणो ज़िंदा हुयो बीठो हुयो पंहिंजी मज़ार में रब जी नमाज पढ़ी रहियो हुयो। जोर सां चओ सुभान अल्लाह। मूसा सोहणो मज़ार में बीठो आ नमाज पियो पढ़े। इहा मेहरबानी उन साथी दी जेको नमाज जो शौक़ रखंदड़ हुजे। समझो था नमाज जो जंहिंखे शौक़ हूंदो न खुदा जो कसम आ त उनखे कब्र में भी उहा सहूलत मिलंदी त भले वेठो रब जी बारगाह में सजदा कर। जेको कुरान करीम जी तिलावत जो शौक़ रखंदो इमाम जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह ताला अलैहि लिखियो आहे पंहिंजे किताब में त हिकिड़ी कब्र खोटरी पे वई खोटरी दे ओचितो भर वारी कब्र जी का भित ईअं ज़ाहिर थी पई जीअं उहे सिरूं हटायूं वयूं। ॾिठो वियो त अंदर केर शख्स मौजूद आहे कब्र में कुरान करीम जी तिलावत पियो करे। जोर सां चओ सुभान अल्लाह। जीअं जो ॾिठई हेॾां खां दरी खुली आ त कुरान शरीफ़ हीअं वेढ़े करे चई त दा ॾे ख़बर क़यामत अची वई आहे छा।
सुभान अल्लाह ज़ोर सां चओ। उन चयो त न क़यामत कान आई आहे। चई क़यामत न आई आहे त पोइ दरी बंदि करे पंहिंजे कम सां तूं हलियो वञ। अंदाज़ो लॻायो जेकॾहिं केरु क़ब्र में, जेकॾहिं दुनिया में केरु क़ुरान करीम सां दिलि रखंदो हुयो, इश्क रखंदो हुयो, त उनखे क़ब्र में बि इहा सहूलियत मिलंदी त वेठो रब जे कलाम सां ॻाल्हियूं कर। तंहिंजे करे मुस्लमान भाइरो मुहबत कयो त कंहिं अहिड़े कम सां कयो जेको क़ब्र में बि हुजे त तव्हां चओ त भले आयो। समझो था? जेकॾहिं हुजे रक्स सुरूद सां, गाननि बाजनि सां जेकॾहिं हूंदो शौक़ त पोइ ख़ुदा शल पनाह में रखे। जेकॾहिं उहे बि क़ब्र में मिलिया त पोइ छा बचो? माण्हू चवंदो त ही छो हिते आया, भॼन करे मूंखां, पर जान कान छुटंदी। पर शौक़ रखो क़ुरान करीम सां, जो उहो क़ुरान करीम क़ब्र में अचे त ख़ुशि थियो। चओ सुभान अल्लाह। नमाज़ सां इश्क ऐं मुहबत हुजे त जीअं माण्हू क़ब्र में पहुचे, उन जी जाइ ते नमाज़ जे लाइ जेकॾहिं इजाज़त मिले, ख़ुदा जो कसम आहे उन जी जाइ ते के साल सदियूं कोन महसूस थींदियूं। जेकॾहिं नमाज़ सां इश्क ऐं मुहबत हूंदी त पोइ माण्हू पाण सोचींदो अञा त नमाज़ जूं बरकातूं पढ़ी करे ढो ई कोन कयो आहे त जल्दी क़यामत अची वई आहे। सुभान अल्लाह। ज़ोर सां जो सुभान अल्लाह। करीम फरमायो क़यामत जो ॾींहुं थींदो, अल्लाह ताला हिकिड़े बाने खे सॾु कंदो, पोइ पंहिंजो कुदरत वारो हथ उन जे कुल्हे ते रखंदो। सुभान अल्लाह चओ ज़ोर सां। पंहिंजो रहमतुनि मेहरबानियुनि वारो कुदरत वारो हथ उन जे पुठीअ ते रखी फरमाईंदो त हे बान्हा, छा तो हीउ ॾोह कयो हो? समझो था? फिलाना फिलाना तो ॾोह कया। उहो वीचारो शर्म में नज़रूं झुकियल, इनकार बि करे त का गुंजाइश ई कान्हे का। अर्ज़ कंदो त हाओ या रब, वाकई मूं इहे ॾोह कया। वरी अल्लाह करीम पुछंदुसि त फिलाना फिलाना ॾोह उहे बि कयई। हदीस शरीफ़ में आहे त उन ते हथ त कुदरत वारो रब रखंदो, पर उनखे बिल्कुलु ॿियनि खां ढके करे अकेलाईअ में पुछंदो त फिलाना फिलाना ॾोह कयई। अर्ज़ कंदो हाओ या रब, ज़बान सां त इक़रार कंदो, पर दिलि उनजी तड़पंदी पई, परेशान हूंदो त मरी वियुसि। इहे एॾा वॾा गुनाह सभु माना महफ़ूज़ आहिनि। परेशान हूंदो त बसि हलाक थी वियुसि, तबाह थी वियुसि, जहन्नम मुंहिंजी जाइ पकी आहे। इएं चई करे अञा परेशान हूंदो, अल्लाह तबारक व तआला फरमाईंदो त ऐ मुंहिंजा बान्हा, जेकॾहिं इहे तो गुनाह वाकई कया हुया त ऐ मुंहिंजा बान्हा, मूं दुनिया में तुंहिंजे मथां ढक रखी करे तुंहिंजे ऐबनि खे ज़ाहिर कोन कयो हुयो, तुंहिंजे मथां पर्दो रखी छॾियो हुयो दुनिया में। अॼु बि मां हो रब करीम गफूर रहीम आया, अॼु बि मूं तोखे माफ़ फरमाए छॾियो। अॼु बि मां तो ते पर्दो रखी थो छॾियां। हबीब जा आशिक़ो, अंदाज़ो लॻायो त जेकॾहिं अक़ीदो सही आहे, रब करम करे त देरी कान्हे। पर खुदा न करे का अक़ीदे में ख़राबी पइजी वञे, तंहिंजे करे अक़ीदो पंहिंजो दुरुस्त रखो, पर ईअं नॉर्मल न। अक़ीदो हुजे त ईअं ठके ठोके दुनिया खे ॿुधायो त असां अहले सुन्नत व जमायत वारा आहियूं। सुभान अल्लाह। समझो था? के मुल्ला अचनि तबलीगी अची करे मस्जिद में रहूं था, तव्हांखे सम्झायूं था नमाज़ वुज़ू, उन्हनि खे चओ त उन जे लाइ पंहिंजो को सिकंदरी आलिम हाफ़िज़ वठी ईंदासूं।
अल्हम्दुलिल्लाह रोज़े वारे सां निस्बत आहे, निधण का कोन आहियूं, पर मुल्ले खे मजाल आहे जो ॻोठ छॾे वञे, कतई तरह सां नाहे छॾणो, छो त इहे रहंदा त रसूलुल्लाह जो इश्क खसे वठंदा। समझो था? बस इहा ॻाल्हि मूं अर्ज़ कई, इन ते अमल कंदो त ख़ुदा कंदो त असां सभिनी जा बेड़ा पार थी वेंदा। आमीन बिजाहिन नबील अमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।